ग़ाज़ी अहमद में भी हर साल जियां हेल भी जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक़ीदत एहतराम से मल्हायो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे ग़ुलाम हैदर बालादी। सरकार दो आलम सरवर कायनात हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के आमद के हवाले से समूरी दुनिया जियां क़ाज़ी अहमद में आशिक़ान रसूल पारां वॾे तादाद में रैलियों कढी जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक़ीदत एहतराम से मल्हायो पियो वञे। उन मौके ते आशिक़ान रसूल आवाज़ टीवी न्यूज़ से ॻाल्हाईंदे ॿुधायो त सारे जग में जान बलाए जिन सार थी विया, मुहम्मद अची वियो, बेड़ा पार थी विया। अॼु 12 रबीउल अव्वल शरीफ़ जो ॾींहुं आहे। हिन ॾींहं में मुहसिन इंसानियत सरवर कोनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी विलाद मुबारक थी आहे, जेका अल्लाह ताला जे तमाम नेमतुनि मां एक अज़ीम नेमत आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॼमण जो ॾींहुं आहे। उन जी ख़ुशी असां सभिनी मुसलमाननि खे, पर इंसाननि खे जेके हिन दुनिया में इंसान रहनि था, छो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका रहमतुल आलमीन हो। पाण करीम जे अम जो ॾींहुं आहे, इहो असां लाइ तमामु वॾो ॾींहुं आहे, तमामु फज़ीलत वारो ॾींहुं आहे। असां सभिनी दोस्तनि ॿाहिरि हमेशह हिन ॾींहं खे मल्हाईंदा आहियूं भरपूर नमूने सां। हिन वारे बि कोशिशि कयूं अथऊं त हीउ नमूनो पंहिंजो ॾींहुं तमामु सुठे नमूने मल्हायो वञे। अॼु ही अज़ीम आली शान रैली जेकी मदरसा जामिया रहमानिया खां मरकज़ी मिलाद कमेटी तहत निकिरंदी आहे, जंहिंमें 15 खां 20 हज़ार जो हुजूम आशिक़ान रसूल जो हूंदो आहे। पूरे आलम इस्लाम के ॿुधायूं था त अॼु जे ॾींहं ते आका इनामदार मदीने दादा शहंशाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद थी आहे। उन आमद जे सदक़े में पूरी दुनिया में कुफ्र जो ख़ात्मो थियो, पूरी दुनिया में ज़ुल्म जो ख़ात्मो थियो, पूरी दुनिया आलम इस्लाम रोशन थियो। असां इनखे ईदनि जी ईद करे मल्हाईंदा आहियूं। पहिरियों दफ़ो आलमी सतह ते बि इनखे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इनखे मल्हायो पियो वञे। पाकिस्तान ख़ासि तौर ते वज़ीर आज़म जे हुकुम ते इनखे असां इनखे रहमतुल आलमीन अशरो करे मल्हायूं पिया। आशिक़ान रसूल जो चवणु आहे त हिन ॾींहं खे असीं ईद खां बि वधीक ऐं वॾे जोश ऐं जज़्बे सां वॾे तइदाद में रैलियूं कढी जलसा करे मल्हाईंदा आहियूं। कैमरा टीम सां गॾु ग़ुलाम हैदर बालादी, आवाज़ टीवी न्यूज़, क़ाज़ी अहमद।